सिंध में मकानी इदारनि जी चूंड जो ॿियो मरहलो कराची हैदराबाद समेत 16 ज़िलनि में वोटिंग जो सिलसिलो जारी। पोलिंग बिना के वक़्फ़े शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। सिक्योरिटी इंतजाम निहायत सख़्त पुलिस ऐं रेंजर्स सां गॾु एफसी जा जवान मुक़रर। पीपी पीटीआई मुस्लिम लीग नून जमात इस्लामी समेत ॿिनि पार्टियुनि में दंगल, किथे वोटरनि जूं कतारूं त वरी किथे पोलिंगूं वीरान। केतिरनि ई हंधनि ते पोलिंग वक़्त ते शुरू न थी, वोटनि जो टर्न आउट बि घटि रिकॉर्ड। मकानी इदारनि जी चूंडनि दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते बदनज़मी ऐं झेड़ा। कराची जे इलाइक़े सऊदाबाद समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते सियासी पार्टियुनि जी कैंपुनि खे बाहि। पिपरी जी पोलिंग स्टेशन ते पीपी ऐं तहरीक इंसाफ़ कारकुन आमो साम्हूं। गोलाची जे यूसी 55 अब्दुल करीम निज़ामानी पोलिंग स्टेशन ते हथियारनि जी नुमाइश। एसएसपी बदीन पारां नोटिस। पुलिस हथियारनि जी नुमाइश जे इल्ज़ाम हेठि हाजी निज़ामानी खे गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। बदीन जे यूसी 37 मीर गुलाम मोहम्मद टालपुर ते ॿिनि धुरियुनि में झेड़ो। मुखालिफ़ उम्मीदवार जे एजेंट अब्दुल कादिर उनर खे डंडा हणी रतो रत करे छॾियो। हैदराबाद जे लतीफ़ाबाद टाउन जे यूसी 114 जे वार्ड नंबर 3 जी पोलिंग बंदि, अमलो गुम। पीपी जे चीफ इलेक्शन कमिश्नर खे मामले खां आगाही। नूरियाबाद जे यूसी सिरी जे पोलिंग स्टेशन ते बैलेट पेपर में गलत निशान लॻी विया। ॻोठ गुलाब लखारी में पीपीआई जामशोर ताज उम्मीदवारनि जा निशान गलत हुअण सबबि वोटर परेशान। गुलाब पालारी ऐं दया ख़ान कहिड़े पोलिंग स्टेशन ते काउंसलर जा वोट न थी सघिया। तलाह जे वार्ड नंबर 11 जे पोलिंग स्टेशन ते वोटिंग लाइ आयल औरत सहूलियतूं न हुअण सबबि बेहोश। तहरीक इंसाफ़ अगवान फिरदौस शमीम नकवी सोल्जर बाजार में बैलेट बॉक्स जी सील खोले छॾी। पोलिंग अमले सां मुंहुं मारी। इलेक्शन कमीशन मामले जो नोटिस न वरितो। मुतहदा मकानी चूंडनि जे ॿिए मरहले जे बाइकॉट जो ऐलान करे छॾियो। कराची जे नए मेयर खे एमकेएम जी ख़ैरात जी ज़रूरत पवंदी। इलेक्शन कमीशन पंहिंजी ज़िमेवारी पूरी नाहे कई ऐं पंहिंजी ग़लती मञण लाइ तयारी नाहे। इख़्तिलाफ़नि बावजूद हुकूमत सां गॾु बीठल रहंदासीं, कंहिंखे ब्लैकमेल न कंदासीं। मकानी चूंडनि जे नतीजनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। कारकुन अॼु घरनि में रहंदा ऐं सुभाणे खां ॿाहिरि निकिरंदा। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी। इलेक्शन कमीशन तकबंदियुनि बाबति इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त तकबंदियुनि बाबति मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे बयाननि जो नोटिस वरितो आहे। इलेक्शन कमीशन ते तकबंदियुनि बाबति इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। एमकेएम में दम हुजे हा त चूंडनि जो बाइकॉट न करे हा। मुतहदा अवाम लाइ कुझु कयो हुजे हा त चूंडनि में हिसो वठे हा। जमहूरियत कामयाब ऐं दुश्मन नाकाम थी रहिया आहिनि। कुझु अंसर तो छाण करण जी कोशिश कनि पिया। कैंपुनि खे साड़े चूंड अमल रोकण जी कोशिश कई वई आहे। जमात इस्लामी कराची जो अमीर हाफ़िज़ नईम। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा तरफा अवाम खे मकानी इदारनि जी चूंड में भरपूर नमूने हिस्सो वठण जी दरख़्वास्त। संदसि चवणु आहे त कराची ऐं हैदराबाद जो अवाम चूंडनि में हिस्सो वठी जमहूरियत ते एतमाद जो इज़हार करे। चूंड अमल में मुदाख़लत कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। अमन अमान क़ाइम कंदड़ इदारा शहरियुनि जी उमीदुनि ते भरपूर पूरो लहंदा। टंडे मोहम्मद खान में घरू तकरार तां नंढे भाउ वॾे भाउ खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ हुसैन खान लगारी में मोहम्मद बख्श हथा धणी बख्श टंगड़ी गोलियुनि जो खाज। नेपाल में मुसाफ़िर जहाज हवाई अड्डे भरिसां किरी तबाह। मुसाफ़िरनि ऐं अमले समेत 72 ॼणा अजर जो शिकार। नेपाली एयरलाइंस जे तर्जुमान जो चवणु आहे त मुसाफ़िर जहाज नेपाल जे पुराणे ऐं नई पोखारा हवाई अड्डे विच में किरी तबाह थियो आहे। ओबावड़े वेझो रहीमयार खान पुलिस पारां मुबैना मुक़ाबले खां पोइ 3 ॾोहारियुनि खे मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारियुनि जी सुञाणप सिजावल, गुलाब ऐं ज्ञानदरा दश्ती तौर थी आहे।
ऐं सिंध समेत सॼे मुल्क में थधि जी सख़्त लहर बरक़रार। उतरे इलाइक़नि में बर्फ़बारी। सिंध जी राजधानी कराची में घटि में घटि गर्मीपद 6 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। काला